ख़ुदनि खे मेडिकल स्टोर तां मथे जे सूर जी टिकी वठंदे ॾिसी शहर जे हिकु मशहूरु दरगाह जे ख़लीफ़े टोकींदे चयो, अड़े ख़ुदनि केतिरा दफ़ा चयो थमांइ त अची मुर्शिद जो हथु वठि, न त ज़िंदगी ईअं ई बीमारियुनि ऐं मुसीबतुनि में ॻरी वेंदई। ख़लीफ़े जो महीनो ॿुधी ख़ुदनि वीचारो वेसूरे में पइजी वियो त ख़लीफ़े पंहिंजे मुर्शिद जी वेतर वाखाण कंदे चयो, का बीमारी बड़ी, को फट फुरड़ी, को सूर नासूर, का अहंजी सहंजी, का मुसीबत, का परेशानी, रुगो हथ खणण ऐं शुकारे जी देर आहे, हर शइ फुर, कहिड़ी बीमारी, छा जी परेशानी। ख़ुदनि ख़लीफ़े जे हिकु हथ में दवाउनि जी पर्ची ऐं ॿिए हथ में रिपोर्टुनि वारो फाइल ॾिसी खांउसि पुछियो, साईं भला तव्हां हिते कीअं? ख़लीफ़े परेशानीअ मां ॿुधायोसि, यार मूंखे दिलि जो आर्ज़ो थी पियो आहे ऐं मुर्शिद सगोरे खे का ॻूढ़ी बीमारी थी पई आहे, सो दवाऊं वठणु आयो आहियां।